सारा पीउ ॿाहिरि खां आवाज़ पियो अचे। ए उठ वञ त सही, मतां को मुंहिंजे बच्चनि जो नियापो सनेहो अचे, मतां को असांखे ॼाण ॾे त किथे आहिनि, को नियापो को ख़त पत्र हुजे। हाँ ठुका मूं ॿुधाए वञा थो, रब सणाई कंदो। ओ मुंहिंजा रब मुंहिंजे बच्चनि खे ख़ैर सां। अबा यो जुमन तू आई? हाँ अदा जुमन आऊं आहियां। हाँ जुमन तू असांजे इदारे खां 2010 में 2.5 लाख रुपया कर्ज वरतो हुयो होड़े ख़रीद करण जे लाइ। जी हाँ बिल्कुल वरतो। जुमन 2.5 लाख रुपया तव्हां वरता हुया, उन में 50,000 सिर्फ जमा करायो अथव, 2 लाख रुपया अञा वापसि न कराया अथव। छो? लगभग 10 साल थी विया आहिनि इन कर्ज खे, अञा वापसि न कया अथई। जुमन इहा ॻाल्हि सुठी त न आहे न? साईं 10 साल पहिरें वारे तूफ़ान में असांजो हुड़ो ऐं मुंहिंजा 2 पुटरा अलाए हिंदुस्तान वारे पासे विड़ी विया, अलाए कंहिं ॿिए पासे, अञा ताईं उन्हनि जो को ॾस न पतो। जुमन बाबा तुंहिंजी इहा ॻाल्हि ठीकु आहे, पर हिन महिल ताईं त उहो मरी खपी विया हूंदा। ईअं न चओ साहब, असांखे उन्हनि जे मोटण जी पकी उमेद आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे, पर ॾिस जुमन 2 लाख रुपया तोखे इदारे जा जल्द वापसि करणा पवंदा। हा जुमन ॾिस, मां हितां जो डिविजनल ऑफिसर आहियां ऐं मां ॿीहर बदिली थी हिते आयो आहियां। मथां इदारे जी ॾाढी सख़्ती आहे त पुराणियूं बकायाऊं वसूल कराए इदारे जे अकाउंट में जमा करायां। सो तव्हांखे इहे 2 लाख रुपया बाबा जमा कराइणा पवंदा कंहिं बि सूरत। हा चाचा असां तव्हांखे 15 ॾींहं ॿिया बि ॾियूं था, तेसी ताईं तव्हां रक़म जो बंदोबस्त करे वठो। पर मूं वटि त कुझु बि कोन्हे को, घरवारी बीमार पई आहे मंजे ते, उनजे लाइ दवा जा पैसा बि कोन अथमि। ॾिस जुमन, इहो बाबा तुंहिंजो मसइलो आहे। असांजे इदारे खे मूंखे बकाया 2 लाख रुपए जी पेमेंट करणी बस। अचो रोशना प्लीज। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।